दोस्तो हिकिड़ो बादशाह हुयो। उन जी ज़िंदगी में कॾहिं ख़ुशी न आई। सदाईं उदास रहंदो हो, ग़मगीन रहंदो हुयो। ख़ुशीअ जी तलाश में दर दर भटकंदो रहंदो हो। पंहिंजे वज़ीरनि माशीरनि खे चवंदो हो त मूंखे का अहिड़ी शइ ॿुधायो जीअं मुंहिंजी दिलि में ख़ुशी पैदा थिए, मुंहिंजो जेको ग़म आहे उहो ख़तमु थिए। सदाईं घर अचे त मज़ो न अचे, ॿाहिरि वञे बि मज़ो न अचे। ॾाढी हिनखे बेसुकूनी हुई। हर शहर जा चकर बि लॻाए ॾिठईं, पंहिंजे पूरी रियासत ॿाहिरियूं रियासतूं बि घुमी ॾिठईं, पर हिनखे काथे बि दिली सुकून न पियो अचे। आख़िर हिनखे कंहिं ॾसु ॾिनो त हिकिड़ो दरवेश जंगल में रहंदो आहे, उन वटि वञो। हीउ जंगल जे तरफ़ निकिरी पियो। ॻोल्हींदो ॻोल्हींदो झंग जे विच में ॾिठईं त हिकिड़ो दरवेश वेठो आहे, जंहिंखे हिकिड़ी चादर आहे, हिकिड़ो प्यालो ज़िंदगी जो सामान इहो अथसि। अॻ में त हीउ हैरत में पइजी वियो त हीउ झंगल में शहर खां एतिरो परे हीउ हिते रही करे छा थो, हे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कीअं थो करे। त ॾिठईं त उन जे चहिरे ते अजीब हिकिड़ी सुठी मुस्कुराहट हुई। हिन वञी उनखे सलाम चयो। उन वालेकुम सलाम जो जवाबु ॾेई हिन चयुसि त मां तो वटि कंहिं कम लाइ आयो आहियां। उन वेहण लाइ चयुसि, उते ई मिटी ते वेही रहियो। उनखे पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई त मुंहिंजे दिलि में एतिरो ग़म आहे, ख़ुशीअ जे लाइ तड़पंदो थो वतां, अलाह जो ॾाढो मिलियल बि गंज आहे, पर मुंहिंजे दिलि में ख़ुशी कोन्हे। जंहिं तरफ़ वञा थो मुंहिंजी दिलि मायूस आहे, मूंखे को हल ॿुधाए। ऐं चईं त मां तोखे ॾिसां थो त तुंहिंजे चहिरे ते हिकिड़ी अजीब ख़ुशी वारी मुस्कुराहट, हालांकि तूं शहर खां काफ़ी परे आहे ऐं तोखे न घरु आहे, न तोखे ज़रूरत जूं के ॿिए शयूं आहिनि। उन चयो ठीकु आहे, मां तो वटि हलण लाइ तयारु आहियां, तोखे इन जो को हल ॿुधायां थो। ये ॿई आया सिधो बादशाह जे महल में। सुबुह थी दरवेश चयो त ऐलान कराए त जेके ज़रूरतमंद आहिनि उहे मूं वटि हाज़ुर थियनि। बादशाह वज़ीर खे हुकुम कयो त जेके बि ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे फ़ौरन घुरायो वञे। वॾी लेन लॻी वई। हर माण्हू चए थो मां ज़रूरतमंद आहियां। त इते दरवेश बादशाह जे कन में का ॻाल्हि कई त बादशाह कंदु लोॾे हा करे ऐं ज़रूरतमंद खे चवणु लॻो त हितां खां तूं भॼणु शुरू कर, जेतिरो तेज़ भॼी सघें थो, ऐं शाम सिज लथे खां अॻु में हिते वरी वापसि पहुच। त जंहिं बि ज़मीन ते तूं घुमी आहीं त उहा सॼी ज़मीन तुंहिंजी। हिननि मां हिकिड़े माण्हूअ हामी भरी त मां विधुसि। उहो भॼंदो रहियो, काफ़ी टाइम भॼंदो रहियो। आख़िर ॿेपहरी जो टाइम अची पहुतो। हाणे इते हिन हमराह सोचियो त मां वापसि थियां त वरी पोइ हिते पंधु बि आहे त सिज लथे खां पहिरियां वञी बादशाह वटि पहुचां। पर हिन जी दिलि में जेका लालच हुई त इते ही 40 एकड़ हासिलु करे चुको हुयो ॿेपहरी जे टाइम। हिन जी दिलि चयो त अञा मां वधीक भॼां, स्पीड कयां त काफ़ी ज़मीन अञा बि हासिलु करे सघां थो। हीउ पोइते न मोटियो, अञा बि अॻिते वियो। भॼंदो रहियो। आख़िर टेपहरी जे टाइम ताईं हीउ भॼंदो रहियो। 100 एकड़ ज़मीन ताईं हीउ वञी पहुतो। 100 एकड़ खां पोइ टेपहरी खां हीउ वापसि हिन दिलि में सोचियो त हाणे मां जीअं जंहिं रफ़्तार सां आयो आहियां त इन खां थोरी वधीक रफ़्तार कंदुमि त सिज लथे खां पहिरियां वञी बादशाह वटि पहुचंदुसि। हीउ उतां 100 एकड़ ज़मीन जो दंग अंदाज़न हीउ वापसि थियो। एतिरो स्पीड में आयो, एतिरो स्पीड, कॾहिं सिलो थिए, कॾहिं वरी पोइ हिते ज़मीन जो सोचे त मां एतिरो भॻो बि आहियां, एतिरी रिस्क बि खई आहे, अगरि न पहुचंदुसि त मुंहिंजी हीअ सॼी महिनत रायगान थी वेंदी। काफ़ी टाइम ताईं भॼंदो रहियो। सिज लथे खां पहिरियां, थोरी देरि पहिरियां अची बादशाह वटि साम्हूं पहुतो। हुन जा फिफड़ फाटी पिया, वात मां, नक मां, कननि मां रत जारी थी वई। हे अची उते किरियो, हथिकियो, दम परवास थी वियुसि। माण्हू ॾाढा हैरान हुया। त उन दरवेश बादशाह खे चयो त हिन माण्हूअ खे पंहिंजी ज़मीन बि आहे, पंहिंजो माल बि आहे, पंहिंजी मिल्कियत बि आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीउ ज़रूरतमंद हुयो ई कोन जो हे तव्हांजे सॾ ते आयो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हे जॾहिं काफ़ी अरसो भॻो, मंझंदि खां पहिरियां अगरि हे मोटे हा, थोरो मंज़िल करे हा, जेका ज़मीन हिन हासिलु कई वापसि अचे हा त इहा ज़मीन बि हिनखे मिली वञे हा।
अंदाज़न हिकिड़ो 100 एकड़ ते हिन ज़मीन हासिलु करे विधो, पर उन जे एवज़ ही पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हाराए वेठो। इन जो मतिलबु इहो थियो त ही वॾो लालची आहे। हिन जी लालच हिन जो सिर खणाए छॾियो ऐं सेम बादशाह खे चयईं त बादशाह सलामत सां बि सेम इहा ई हालत आहे। तोखे जेका लालच आहे, हिर्स आहे, हवस आहे, उहो लालच, हिर्स, हवस तुंहिंजे ख़ुशियुनि खे परे कयो बीठो आहे तोखां। मुंहिंजी ज़िंदगी में का बि लालच कोन्हे। मूं वटि हिकिड़ो पीअण जे लाइ प्यालो बि, उहा भाॼी बि उन में खावां, मानी बि उन में रखां, पाणी बि उन में पीआं। काफ़ी टाइम वञी दरिया जे किनारे तां पाणी हिकिड़ो प्यालो पी ॿियो भरे ईंदो आहियां। हिकिड़ी चादर आहे, अधु हेठां विछाए अधु मथां विझी छॾींदो आहियां। न मूंखे सीअ जी परवाह ऐं मुंहिंजो जेको भरवसो आहे उहो पंहिंजे रब ते आहे। मूंखे का बि ज़िंदगी में दुनिया में का बि लालच कोन्हे। छो लालच इन जे करे कोन्हे जो मूंखे हितां कुझु खणी वञिणो आहे ई न। जॾहिं मां आयो आहियां ख़ाली हथें, वेंदुसि बि ख़ाली हथें, त मुंहिंजो पोइ ही हिर्स कहिड़े कम जो? ही त मुंहिंजे कंहिं कम जो न रहियो। बादशाह खे हिन जी ॻाल्हि ॾाढी दिलि सां लॻी। बहरहाल उन माण्हू जेको फौत थी वियो, बादशाह आर्डर करे छॾियो त इन जे पोयनि खे 100 एकड़ ज़मीन ॾेई छॾियो। बादशाह हिन जी ॻाल्हि मूं ॾाढो मुतफ़िक़ थियो ऐं माण्हुनि ॾिठो त उन बादशाह जे चपनि ते हमेशह मुस्कुराहट हुई, छो जो हुन पंहिंजी लालच छॾी, हिर्स छॾियो, हवस छॾी, सभु कुझु जॾहिं छॾियईं त हमेशह बादशाह सुठी कचहरी में वेहंदो हो, पंहिंजे ओड़े पाड़े खे सभिनी खे घुराए पाण वटि उन्हनि खे खाराईंदो बि हो, गॾु वेहंदो बि हो। त इहा ई असुलु ज़िंदगी आहे। हिन कहाणी जो मतिलबु इहो थो निकिरे त हिकु त लालच तमामु बुरी बला आहे, जेको असांजे ज़िंदगीअ जे हर ख़ुशियुनि खे ख़तमु थो करे छॾे, तबाह थो करे छॾे। ॿियो असांखे इहो सबक़ु थो मिले त जॾहिं असां आया ख़ाली हथे आहियूं त असां छाजे लाइ हिर्स हवस में परेशान आहियूं, पंहिंजी ज़िंदगीअ खे जहनम बणाए छॾियो आहे। जॾहिं ख़बर बि आहे त ख़ाली हथे वञिणो आहे त पोइ असांजी इहा लालच कहिड़े कम जी? अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे मिटनि माइटनि ताईं ज़रूरु शेयर कजो। पंहिंजे होस्ट शहज़ाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।